हिक महीने लाइ हर रोज़ अदरक खाइण सां जिस्म में कहिड़ी तब्दीली अचे थी? छा अव्हांखे ख़बर आहे त अदरक सिहत जे लाइ केतिरो फ़ाइदेमंद आहे? असां सभिनी खे ख़बर आहे त मेवा ऐं भाॼियूं असां लाइ अहम आहिनि। कुझु मसाला सिहत लाइ फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। जॾहिं तव्हां हर रोज़ अदरक खाईंदो त तव्हांजे जिस्म में कहिड़ियूं तब्दीलियूं ईंदियूं आहिनि। अदरक हिकु ज़ाइके वारो मसालो आहे। अदरक न सिर्फ़ तमामु लज़ीज़ आहे पर उन में केतिरियूं ई खूबियूं बि आहिनि। अदरक में गिंगरोल, शोगोल, ज़िनीगिबेरेन ऐं विटामिन में ऐं मादनियात जो हिकु मुकमल सिलसिलो हूंदो आहे। तंहिं करे अदरक खे सिहत जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद चयो वेंदो आहे। सदियूं अॻु अदरक हर क़िस्म जी बीमारियुनि जे इलाज लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो। उन खां अलावा बाक़ाइदगीअ सां अदरक खाइण पिणु तव्हांजे जिस्म खे सिहतमंद रखण में मदद करे थो। अदरक में गिंगरोल हिकु मादो शामिल आहे जेको बीमारियुनि खे घटाइण में मदद करे थो, जहिड़ोकि पेट, वात ऐं उल्टी। ही मादो पिणु सोज ऐं जिस्म जे सूर खे घटाइण में पिणु मदद करे थो। अदरक में शोगोल पिणु शामिल आहे। अदरक दिल जी बीमारी जे ख़िलाफ़ पिणु मदद करे थो। अदरक में मौजूदु ज़िंगीबेरेन ख़ासि तौर ते हाज़मे लाइ फ़ाइदेमंद आहे। पर न रुॻो उहो, पर अदरक में पिणु ज़ियाबतीज़ मुख़ालिफ़ असर आहे ऐं दिमाग़ जे कम ऐं हाज़मे खे बि बहितर बणाए थो। जिस्म में सोज तेज़ीअ सां घटिजी वेंदी आहे। छा तव्हांखे जिस्म में सूरु थींदो आहे? त पोइ देरि न करियो, जल्दी अदरक खाओ, छो त अदरक खाइण सां सूरु ख़तमु थी सघे थो। रोज़ानो अदरक खाइण तव्हांजे आंडरनि जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद थी सघे थो। कब्ज़ीअ खे बि ख़तमु करण लाइ बि अदरक खाइण घुर्जे। जेकॾहिं तव्हांखे पुराणो जिस्म में सूरु आहे त रोज़ानो अदरक खाओ। अदरक जिस्म जे सूर सां गॾु पेट जे सूर खे बि ख़तमु करण में मदद कंदो आहे। हिकु महीने ताईं रोज़ानो अदरक खाइण सां जिस्म में ख़राब कोलेस्ट्रोल ख़तमु थियण में मदद मिलंदी आहे। अदरक में मौजूदु एंटी इंफ्लेमेटरी ख़ासियतूं हाज़मे खे मज़बूत कनि थियूं। छा तव्हां अॻु में ई कंहिं वायरस जा मुतासिर थियल आहियो? त पोइ रोज़ानो अदरक जे इस्तेमाल सां उन वायरस मां छुटकारो मिली सघे थो।